नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं दादू वेझो सरकारी मुलाज़िम कर्ज़नि खां तंग अची आपघात करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कयो था। इशफाक मलिक टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। इशफाक, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू शहर में ही ॿियो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॿुधायो पियो वञे त दादू ए सेक्शन थाणे जी हद ग़रीबाबाद पाड़े में 35 सालनि जो जेको आहे नौजवान हुयो, जेको शादीशुदा कर्ज़नि खां तंग थी करे उन पंहिंजे घर अंदरि फाहो खाई ख़ुदकुशी करे छॾी आहे। इतला ते ए सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची उहो जेको लाश आहे उहो ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल दादू मुंतकिल कयो। पुलिस जो चवणु आहे त जेको ख़ुदकुशी न कंदड़ नौजवान हो उहो दादू जे पायलट हाई स्कूल में जेको आहे सरकारी मुलाज़िम हो, जेको कर्ज़नि खां तंग थी करे अॼु हुन पंहिंजे घर जे अंदरि फाहो खाई ख़ुदकुशी करे छॾी आहे। जेको लाश आहे उहो ज़रूरी कार्रवाई बाबति संदसि वारसनि हवाले कयो वियो आहे। लाश घर पहुचण ते कोराम मतल आहे। जी इशफाक मलिक, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।